नाज़रीन, सांगड़ जे इलाइक़े वर्कशॉप में बासर पारां सहाफ़ी ग़ुलाम क़ादिर शर ते हमले ख़िलाफ़ कलम धणी सरापा एहतिजाज बणियल आहिनि। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे एडी कुंभर। जी एडी। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं हींअर SSP ऑफिस सांगड़ में। तव्हांखे ॿुधाईंदो रहां त वर्कशॉप जे सहाफ़ी ग़ुलाम क़ादिर शर ते उतां जे मक़ामी वॾेरे पारां तशद्दुद करे उन ते कातिलानो हमलो कयो वियो, जंहिं सबबु हू शदीद ज़ख़्मी थियो, जंहिंखे हैदराबाद ऐं पोइ कराची नियो वियो, जिते हू ज़ेर इलाज आहे। सहाफ़ी इतिहाद सांगड़ ऐं सहाफ़ी इतिहाद नवाबशाह जे शर ते ऐं सांगड़ जे सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब सांगड़ खां एहतिजाजी रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि ऐं चौराहनि खां थींदी। SSP ऑफिस पहुती आहे। अचो त सहाफ़ी इतिहाद जे अॻुवाणनि ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणो आहे। चयां थो जेको हिकिड़ो अफ़सोसनाक ऐं दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे। हिकु बोतार असांजे कलमकार ऐं बहादुर कलमकार ग़ुलाम क़ादिर शर ते जेकी बुज़दिलानी हरकत कई आहे, हीअ अॼु तव्हां ॾिसो था त सांगड़ ज़िले जो एहतिजाज हो, पर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा सहाफ़ी बि हिन में शरीक थिया आहिनि। सवन जे तइदाद में सहाफ़ी आहिनि, सभु कलमकार आहिनि। हिन बोतार जी भुल आहे त असां जेकॾहिं हिन तशद्दुद खां, इन्हनि शहादत खां डिॼी वेंदासीं त इहा हिन बोतार जी भुल आहे। पर मूंखे अफ़सोस SSP सांगड़ ते थिए थो त ईअं बकरी चोरी जी बि FIR न कटी वेंदी आहे, जीअं असांजे सहाफ़ी जी FIR कटी वई आहे। और ये रियासत की जिम्मेदारी है कि सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ प्रोटेक्शन फराहम करें। उनके पेशावराना फ़राइज़ में जो मुदाखलत की जा रही है, एक मुनज़्ज़म साजिश के तहत उसे ख़त्म कराया जाए और सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ किया जाए। आज के एहतिजाज में ग़ुलाम क़ादिर शर के साथ जो वाक़यात हुए हैं, उसमें दहशतगर्दी के कलम लगाए जाएँ और उसको फौरी तौर पर गिरफ़्तार किया जाए। ग़ुलाम क़ादिर शर ते जो कातिलाना हमलो थियो, उनजी मज़म्मत कयूं था ऐं सहाफ़ी इतिहाद सां असां गॾु बीठल आहियूं त पूरी सिंध में सहाफ़ियुनि ते वॾेरनि जे तरफ़ां ब्यूरोक्रेट्स जे तरफ़ां जेके हमला कराया था वञनि, उन्हनि जी मज़म्मत था कयूं। असांजो जेको एहतिजाज जो सिधो सौ जेको आहे उहो आहे त जेका FIR लागू थी वई आहे, जेको असां ग़ुलाम क़ादिर शर जे हमले जे मथां जेको कातिलानो हमलो, उन FIR में 780 जो कलम लगायो, दहशतगर्दी जा कलम लगाए। ज़िम्मेवार सहाफ़ी आहे, हुन हिकिड़ी ख़बर कढी हुई, उन तां मच्छर जी जेके बासर बोतारुनि ते कातिलानो हमलो करायो आहे। उन जे भाउ जी फरियाद ते केस बि दाख़िल आहे, पर अलमियो इहो आहे त पुलिस जेका सुस्त रफ़्तारी जेका सुस्ती थिए थी रवायती, उनजो मुज़ाहिरो सॼी डिवीज़न जा सहाफ़ी एहतिजाज कनि पिया। असांजो मुतालबो सिर्फ़ इहो आहे, असां हींअर पुरअमन तरीक़े सां SSP ऑफिस सांगड़ ताईं हिते पहुता आहियूं। असांजा क़ाइदीन धरणे में हिते पहुता आहिनि। एसी ताईं असांजो इहो धरणो जारी रहंदो जेसिताईं FIR जो मुख्य जवाबदार हाजी कमालुद्दीन शर गिरफ़्तार नथो थिए। धरणे में शरीक सहाफ़ियुनि जो तव्हां ॻाल्हि ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त ग़ुलाम क़ादिर शर जा जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे जेका FIR कटी वई आहे, उन में दहशतगर्दी एक्ट तहत कलम बि शामिल कया वञनि। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ TV सांगड़।